ग्रैंड हेल्थ अलाउंस जा मुलाज़िम इस्लाम कोट प्रेस क्लब से छो पे एहतजाज कन अचो त उन्हनि खां पुछूं त कहिड़ा मुतालबा आहिनि। RSC इस्लाम कोट का प्रेस क्लब इस्लाम कोट पता आहियूं। अॼु असांजो नओं ॾींहुं आहे। असां पंहिंजो हक़ जे लाइ असां पंहिंजो पाण खे महफ़ूज़ रखण जे लाइ गवर्नमेंट खां अपील था कयूं त असांखे PP किट्स वग़ैरह ॾिनी वञे। अहिड़ी ख़तरनाक बीमारी जे अंदरि असां मुंहुं ॾेई रहिया आहियूं। वस वारनि खे अपील था कयूं महिरबानी करे असांजी कोरोना जहिड़ी ख़तरनाक बीमारी जे अंदरि साथ ॾिनो वञे। ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते तक़रीबन 9 ॾींहं बि अॼु असीं प्रेस क्लब ते या एहतजाज OPD जो बाइकाट करे पंहिंजे हक़नि जे लाइ सरापा एहतजाज आहियूं। असांजो कल्ह सेक्रेटरी हेल्थ सां पैरामेडिक्स वारनि ऐं ग्रैंड हेल्थ वारनि जी मुलाक़ात थी, उन्हनि में गॾिजाणी थी। सेक्रेटरी हेल्थ चयो त असांखे टाइम ॾियो, पर असां वारनि जेके GL क्षेत्र वारनि जा अॻुवान आहिनि उन्हनि चयो त असांखे नोटिफिकेशन ॾियो, बग़ैर नोटिफिकेशन जे असां एहतजाज ख़तमु न कंदासीं। मेडिकल स्टाफ जेको सूबे सिंध जो ग्रैंड हेल्थ अलायंस जो जेको आहे सो असांजी डॉक्टर पैरामेडिक गॾियल एहतजाज हले पियो, जंहिंजे एहतजाज ते असीं RSC इस्लाम कोट जो स्टाफ हिते पैरामेडिक्स जी प्रेस क्लब जे अॻियां धरणो आया। हिन कोरोना जी मुख़्तलिफ़ वबा में जेको असांखे न किट्स मिलियूं आहिनि, न मास्क मिले थो, न सैनिटाइज़र मिले थो, असां मजबूरन जेको आहे सो हिते रोडनि ते आया आहियूं। असीं नथा चाहियूं असांजा मरीज़ दरबदर थियनि, अस्पतालूं बंदि थियनि, पर असांखे मजबूर कयो वियो आहे, जेको असां मजबूर थी करे अॼु प्रेस क्लब जे अॻियां धरणो आहे। असीं वसारनि खे अपील था करियूं असांजा मुतालबा मंज़ूरु कया वञनि। अगरि जेकॾहिं अञा बि मुतालबा मंज़ूरु न थिया त मजबूरनि असांखे जेको आहे सो एमरजेंसियूं बंदि करणी पवंदी ऐं मुकमल धरणा हणंदासीं। नाज़रीन, ही ग्रैंड हेल्थ अलाउंस इस्लाम कोट अस्पताल जा जेके मुलाज़िम आहिनि सरापा एहतजाज बनायल आहिनि। चवनि था कोरोना जहिड़ी वबा खे मुंहुं ॾियण जे लाइ असां ड्यूटियूं करे रहिया आहियूं, पर असांखे हिफ़ाज़ती तौर ते किट्स न आहिनि मिलियूं ऐं असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे तस्लीम न पिया कया वञनि। सिंध हुकूमत खां ई मुतालबो कनि था त हिन अहिड़ी वबा जी सूरत में जेका असां ड्यूटियूं कयूं पिया, असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे तस्लीम कया वञनि। गाज़ी बजीर इस्लाम कोट।